बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हर किस्म जे हमद ऐं सना किबरियाई बुज़ुर्गी वॾाई अकेले अल्लाह रब्बुल आलमीन खे जुगाए, जेको अकेलो हिन पूरी काइनात जो ख़ालिक मालिक महबूद वहदहू ला शरीक आहे, ऐं बेशुमार दुरूद ऐं सलाम इमामुल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन साक़ी कौसर शफ़ीउल मुज़निबीन इमाम आज़म जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात मुक़द्दसा ते, जन खे रब काइनात कुल काइनात जे लाइ रहबर ऐं रहमत करे मोकिलियो। अज़ीज़ दोस्तो, तव्हां मोहतरम अशेख़ अब्दुर्रहमान मल्ला हफ़िज़हुल्लाह जी ज़िबानी बहितरीन इल्मी फ़साद बलागत सां पुरख़िताब समात कयो। आउं सम्झां थो असां जेकॾहिं इन ई ते अमल करे वठूं, इहो ई असांजे लाइ काफ़ी आहे। आउं तव्हांजे साम्हूं का घणी ड्रेग कोन कंदुसि, सिर्फ़ु ॿ चार ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। शाल अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे ऐं तव्हां सभिनी खे इन जो फ़हम, उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन ॿाननि जे मथां ॾाढो महिरबान आहे। अल्लाह ताला ॿाननि जे मथां पंहिंजी रहमत जी पालोट करे थो। बसि कमज़ोरी असांजी आहे जो असां पंहिंजे रब जे रहमत जूं झोलियूं नथा भरियूं। जॾहिं इंसान हिन दुनिया में जनम वठे थो, सभ खां पहिरीं जेको कलिमो उन जे कननि ते पवे थो, बाक़ाइदा उनखे ॿुधायो वञे थो, उहो कलिमो कहिड़ो आहे? अल्लाहु अकबर। इहो ई आहे, को ॿियो पाहे। असांजे निमाज़ जी इब्तिदा अल्लाहु अकबर सां, असांजी अज़ान जी इब्तिदा अल्लाहु अकबर सां, असांजी निमाज़ ख़तमु थियणु यानी अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह चई फ़ौरन वॾी आवाज़ सां अल्लाहु अकबर चवण सां। ऐं जॾहिं हिन दुनिया मां असां हलिया वञूं था, असांजी निमाज़ जनाज़ा पढ़ी वञे थी, उन जी इब्तिदा बि अल्लाहु अकबर सां। ही अल्लाहु अकबर को मामूली कलिमो कोन्हे। इमाम काइनात जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पाण सफ़र में निकिरंदा हुया, जेकॾहिं का ऊचाई ते पाण चढ़ंदा हुया, के मथां ई जॻह ते चढ़ंदा हुया, का ड्रिब या मिसाल को जबल को टकर अची वेंदो हो, पाण ते चढ़ंदा हुया, अल्लाहु अकबर चवंदा हुया। इहो अल्लाहु अकबर को मामूली कलिमो कोन्हे, एॾो त अज़ीम कलिमो आहे जो प्यारे पैगंबर जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाहु अकबर अहिड़ो त कलिमो आहे जॾहिं ॿानूं चवे थो न, इहो कलिमो ज़मीन ऐं आसमान जे विच में जेको खिला आहे न, इहो सॼो नेकियुनि सां भरिजी वञे थो। ऐं बाज़ अहादीस में इहे बि अल्फाज़ आहिनि, ज़मीन आसमान नेकियुनि सां भरिजी वञनि था, सिर्फ़ु अल्लाहु अकबर चवण सां। असां हूअं त अल्लाहु अकबर चवंदा रहंदा आहियूं निमाज़ जी इब्तिदा में, ऐं अल्लाह रहम करे जॾहिं असां क़याम खां रुकू में मुंतक़िल थियूं था, वरी सुजूद ॾे मुंतक़िल थियूं, हिकिड़े सजे खां ॿिए सजे ॾे मुंतक़िल थियूं था, वरी क़याम ॾे मुंतक़िल थियूं था, असांजी ज़बान ते अल्लाहु अकबर आहे।
पर जेका अॻी ॻाल्हि आउं चवण वारो आहियां, सम्झाइण वारो आहियां, उहा इहा ॻाल्हि आहे त इन अल्लाह अकबर सां एॾियूं नेकियूं ॿान्हे खे छो थियूं मिलनि? इन अल्लाह अकबर जी माना छा आहे? इन अल्लाह अकबर जो मफ़हूम छा आहे? अल्लाह अकबर जी माना छा आहे? उनजो तर्जुमो छा आहे? तव्हां सभिनी खे ख़बर आहे त अल्लाह ताला सभिनी खां वॾो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन बएतबार कुदरत जे, बएतबार ग़लबे जे, बएतबार इज़्ज़त जे, बएतबार इकराम जे, अल्लाह रब्बुल आलमीन बएतबार इहाते जे, अल्लाह रब्बुल आलमीन बएतबार इज़्ज़त इकराम जे, अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी खां मथां, सभिनी खां आला ऐं बरतर आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी ज़ात जे एतबार खां बि सभ खां वॾो आहे। इहे अल्लाह जी किबरियाई जा कलिमात आहिनि। बानू अल्लाह जी किबरियाई बयान करे थो। हाणे अल्लाह रब्बुल आलमीन जी किबरियाई असां ऐं तव्हां कहिड़ी तरह ज़हन में आणियूं? जॾहिं असां अल्लाह अकबर चऊं, असांजे दिलो दिमाग़ में कहिड़ी ॻाल्हि अचणु खपे त भई अल्लाह अकबर असां चऊं पिया त उनजो फ़हम छा आहे? असां अल्लाह अकबर चऊं पिया त उनजी माना, उनजो मतिलबु, ऐं अल्लाह अकबर असीं चऊं पिया त कहिड़ी सोच ऐं कहिड़े अक़ीदे सां चऊं पिया, इहा अहम ॻाल्हि आहे। छाकाणि त जेसीं ताईं बि तव्हां को बि कलिमो चओ था जंहिंजो अजर ऐं सवाबु आहे ऐं तव्हां उनजी हक़ीक़त खां वाक़िफ़ न आहियो, तव्हां उन कलिमात जी अफ़ादियत या उन कलिमात जो जेको माना, मफ़हूम, कलिमो जेको असांजे तव्हांखे अक़ीदो ॾिए थो, उन खां असां तव्हां वाक़िफ़ न आहियूं। ऐं सम्झां थो शायदि उहो अजर न मिलंदो हुजे। वल्लाहु आलम, मुंहिंजी आहे पंहिंजी हिकिड़ी सोच आहे। ग़लति थी सघे थी, सही थी सघे थी, उलमा मौजूदु आहिनि। असांजो मुरब्बी मोहसिन शेखुल अरब अल अजम अल्लामा अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़हुल्लाह, उनजे मथां अल्लाह जो किरोड़ रहमत हुजनि, मूं गुनहगार जे कननि उनजी ज़िबानी इहा ॻाल्हि ॿुधी सुबहान अल्लाह जे हवाले सां। कि सुबहान अल्लाह हिकु अक़ीदो ॾिए थो, जेसीं ताईं उन अक़ीदे जी पुख़्तगी सां सुबहान अल्लाह जा कलिमात नथो चए त सुबहान अल्लाह जूं फज़ीलतूं, सुबहान अल्लाह जे चवण सां जेको अजर सवाब, ईअं कोन मिलंदो। त अल्लाह अकबर जा, अल्लाह अकबर महज़ ईअं चवण सां, ला इलाहा इल्लल्लाह महज़ ईअं पढ़ण सां अजर सवाब, वल्लाहु आलम। अल्लाह ताला बएतबार ज़ात जे सभिनी खां वॾो आहे। अल्लाह जी किबरियाई खे सम्झूं असीं। जंहिं गिरह ते असीं रहूं पिया, इन गिरह जो नालो छा आहे? ज़मीन। ही ज़मीन केतिरी वॾी आहे? हिन ज़मीन जी पैमाइश केतिरी आहे? इहा हिकु साइंसी अप्रोच आहे, साइंटिफिक अप्रोच आहे। एतिरी आहे, एतिरी आहे, मगर हक़ीक़त में शायदि कंहिंखे ख़बर न हुजे। ही आसमान केतिरा वसी आहिनि। ॾिसो त हिन वक़्तु अल्लाह रहम करे साइंस केतिरी तरक़ी कई आहे। ॾिसो त ही दुनिया बिल्कुलु हिकु नंढे ॻोठ वांगुरु थी वई आहे। दुनिया सुकड़जी वई आहे। असां ऐं तव्हांजा राबता केतिरा क़रीब थी चुका आहिनि नेट जे ज़रिए। पर अज़ीज़ दोस्तो, उनजे बावजूद अल्लाह रहम करे केॾो वॾो साइंसदान हुजे, फिलासफ़र हुजे, केॾो वक़्त जो वली नथो हुजे, पैगंबर छो न हुजे, पर यादि रखिजो, न ज़मीन जे किनारनि खां निकिरी सघे थो, न आसमान जे किनारनि खां निकिरी सघे थो। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन फरमान पाए न, या माशरल जिन्न वल इंस इन इस्ततातुम अन तनफुज़ू मिन अक़तारिस समावाति वल अर्दि फनफुज़ू ला तनफुज़ून इल्ला बिसुल्तान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ए जिन्नो, ए इंसानो, जेकॾहिं तव्हां ताक़त रखो था, सघ रखो था ज़मीन आसमान जी हुदूद खां, ज़मीन आसमान जे किनारनि खां निकिरण जी, त पोइ निकिरो।
पर अल्लाह फरमाए तो ला तनफुज़ून इल्ला बिसुल्तान। याद रखो ए जिन्नो, याद रखो इंसानो, तव्हां ज़मीन आसमान जे किनारनि खां, ज़मीन आसमान जी हुदूद खां तव्हां नथा निकिरी सघो मगर हिकु ताक़त सां, हिकु ग़लबे सां, हिकु कुवत सां। अज़ीज़ दोस्तो, इहा कुवत कंहिं वटि बि कोन्हे, इहा कुवत मुंहिंजे अल्लाह वटि आहे। इहा कुवत अल्लाह कंहिंखे ॾिनी बि कोन्हे जो ज़मीन जे किनारनि खां, आसमान जे किनारनि खां, ज़मीन जी हुदूद खां, आसमान जी हुदूद खां किरास थी वञे। इहा कंहिं में बि ताक़त कोन्हे। अज़ीज़ दोस्तो, इहा ताक़त आहे, इहो ग़लबो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जो ग़लबो आहे। एॾी ज़मीन वसी आहे, एॾो आसमान वसी आहे। जॾहिं आयतुल कुर्सी नाज़िल थी, जनाब अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई त अल्लाह जे रसूल तव्हां ते छा नाज़िल थियो आहे? पाण फरमाए त आयतुल कुर्सी, माना उहा क़ुरान जी आयत जंहिंमें अल्लाह जी कुर्सी जो तज़किरो आहे, जेके पाण आयतुल कुर्सी चऊं था ऐं हदीस में आयतुल कुर्सी चयो हुनखे। पाण फरमायो अबू ज़र, हीअ जेका अल्लाह जी कुर्सी आहे न, इहे 7 ई ज़मीनूं 7 ई आसमान, 7 ई ज़मीनूं 7 ई आसमान अल्लाह जी कुर्सी जे मुक़ाबले में ईअं आहिनि जीअं हिकु छल्लो, हिकु हल्का, हिनखे चवनि का हल्कतिन मुल्कातिन, माना ईअं हल्को हुजे, ईअं सम्झो को छल्लो आहे, का मुंडी आहे, हिकिड़ी वॾी चटेल ज़मीन ते, चटेल मैदान ते, साफ़ मैदान ते जेकॾहिं हिकिड़े छल्ले या हिकिड़ी मुंडी खे रखियो वञे, अंदाज़ो लॻायो त उन मुंडी, उन छल्ले जी एॾी वॾे मैदान जे मुक़ाबले में हैसियत छा हूंदी। अर्ज़ ख़िला जा लफ़्ज़ इस्तेमालु थिए न हदीस में, माना अहिड़ी ज़मीन जो को वॾो मैदान हुजे, वॾो मैदान। यार मैदान खे तव्हां छॾियो, पर हीअ जेको मस्जिद आहे, पंहिंजी मस्जिद, इन में जेकॾहिं तव्हां का मुंडी रखो, मुंडी खे छॾियो तव्हां का औरत जी चूड़ी रखो, उन जी हैसियत हिन मस्जिद जे हजम जे मुक़ाबले में छा आहे? का बि कोन्हे। अल्लाह जी कुर्सी इन पूरी अल्लाह जी हिन काइनात खे, 7 आसमाननि खे, ज़मीननि खे अल्लाह फरमाए थो त घेरे रखियो आहे। इन ज़मीन या आसमान, इहे 7 ज़मीनूं 7 आसमान अल्लाह जी कुर्सी जे मुक़ाबले में एतिरा नंढा आहिनि। ऐं अल्लाह जी कुर्सी या वरी अल्लाह जे अर्श जे मुक़ाबले में एतिरी नंढी आहे, माना अल्लाह जे अर्श जे मुक़ाबले में एतिरी आहे जीअं कंहिं वॾी ज़मीन जे कंहिं वॾे मैदान ते हिकु छल्लो, हिकु मुंडी रखी वञे, उन जी हैसियत छा हूंदी। अल्लाह जी कुर्सी अल्लाह जे अर्श जे मुक़ाबले में एतिरी नंढी आहे। हिन काइनात जी वुसअत खे ॾिसो। ऐं जनाब अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी आहे, इहा हदीस मरफ़ूब आहे, पर बअज़ मुहद्दिसीन इन हदीस ते कलाम कयो आहे, पर जेका मौक़ूफ़ आहे अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां, उन खे मुहद्दिसीन सही चयो आहे। ऐं शेखुल अरब वल अजम अल्लामा बदीउद्दीन शाह राशिदी रहमहुल्लाह इन हदीस खे सही चयो आहे। ऐं संदसि जेका माया नाज़ तसनीफ़ आहे, संदसि किताब आहे जंहिंमें अल्लाह ताला जी सिफ़ात जे बारे में लिखियो अथसि, जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन खे हुन अर्श ते साबित कयो आहे त अल्लाह ताला बज़ात पंहिंजे एज़ात जे एतबार खां अर्श ते मुस्तवी आहे। अल्लाह जो इल्मु हर जॻह ते आहे। इन ई किताब में शेखुल अरब वल अजम अल्लामा बदीउद्दीन शाह इन असर खे नक़ल करे सही चयो आहे। इमाम ज़हबी रहमहुल्लाह इन खे किताबुल अर्श में सही चयो आहे। अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, ही ज़मीन आसमान जे विच में 500 साल जी मुसाफ़त आहे। घणनि सालनि जी? 500 साल जी मुसाफ़त। माना तेज़ तरीन का सवारी हुजे, 500 साल ताईं डोड़ंदी रहे, पोइ वञी आसमान जे किनारनि ताईं पहुचंदी। हिकिड़े आसमान खां ॿिए आसमान ताईं 500 साल, हर आसमान जे विच में 500 साल जी मुसाफ़त आहे। ऐं 7 आसमाननि जे मथां 500 साल जी मुसाफ़त ते अल्लाह जी कुर्सी आहे।
ऐं अल्लाह जी कुर्सी जे मथां 500 साल जी मुसाफ़त ते पाणी आहे ऐं उन पाणीअ ते अल्लाह जो अर्श आहे। वल्लाहु फ़ौक़ल अर्श, अल्लाह ताला अर्श जे मथां आहे। व यअलम मा अंतुम अलैहि, ऐं जंहिं हाल में तव्हीं आहियो अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे हाल खां वाक़िफ़ आहे। अंदाज़ो लॻायो त हीअ काइनात केॾी वसी आहे। असांजी ही ज़मीन आहे, हीउ तव्हांजो चमकंदड़ सिज, इहो बि ज़मीन खां वॾो आहे। हिकु साइंटिफिक अप्रोच आहे, सही हिकु साइंसी तजज़ियो आहे। सही थी सघे थो, ग़लति थी सघे थो। बहरहाल साइंसदान जेको पंहिंजो तजज़ियो, जेके माहिर फल्कियात आहिनि, उन्हनि जेका पंहिंजी साइंटिफिक अप्रोच जेका पेश कया, उहे चवनि था त सिज जो हजम जेको आहे न, हिन ज़मीन खां 13 लख दफ़ा वॾो आहे। माना ही 13 लख ज़मीनूं सिज जो जेको अंदरियूं हजम आहे उन में समाइजी सघनि थियूं। अंदाज़ो लॻायो सिज केॾो वॾो आहे। उन खां पोइ अल्लाह जे हिन अर्श जे हेठां, अल्लाह जे हिन आसमाननि जे हेठां तारा बि टिमकनि पिया, ऐं के तारा अहिड़ा आहिनि जेको हिकु हिकु तारो सिज खां बि वॾो आहे। ऐं तारनि जूं कहकशाऊं आहिनि, जेके इंग्लिश में चवनि था गैलेक्सी। अल्लाह रहम करे, हिकु हिकु कहकशा में अरबें तारा आहिनि, ऐं हिकु तारो जेको ॿिए तारे खां लखनि मील जे फ़ासिले ते आहे, लखे मील जे फ़ासिले ते आहे। ऐं जेको असांजो शमसी निज़ाम जो जेको अल्लाह रहम करे गैलेक्सी आहे, इन जे बारे में साइंसदान चवनि था त इहो जेको आहे, इहो बि तक़रीबन ग़ालिबन 9.5 खरब किलोमीटर इन जो क़तर आहे। 9.5 खरब किलोमीटर, को मापे बि नथो सघे। इहा सिर्फ़ु हिकु साइंटिफिक अप्रोच आहे। हक़ीक़ इल्म त मुंहिंजे अल्लाह वटि आहे। एॾी वॾी काइनात, एॾा वॾा ग्रह, इन खां अलावा ॿिया बि कई ग्रह आहिनि। ज़हल आहे, प्लूटो आहे, मरीख़ आहे, मश्तरी आहे, अलाए केतिरा ज़हल इहे ग्रह मौजूदु आहिनि, सयारा मौजूदु आहिनि, जेके हिन आसमान जी छित जे हेठां पंहिंजे पंहिंजे महवर ते गर्दिश था कनि। एॾो आसमान वसी आहे। ऐं आसमान जी वुसअत जो तव्हां छा चवंदो? मशहूर हदीस आहे, सही बुखारी में, सही मुस्लिम में, हदीस जे ॿियनि किताबनि मौजूदु आहे। इमाम काइनात मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मेराज ते विया न, पाण 7 आसमान ते जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुलाक़ात कयूं, ऐं ॾिठो त इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल मामूर उन सां टेक लॻायो वेठा, ऐं पाण फरमायूं बैतुल मामूर उहो अल्लाह जो घर आहे, जिन में रोज़ानी 70,000 फ़रिश्ता अचनि था, इन घर में निमाज़ पढ़नि था। ऐं जेका फ़रिश्ता जी पहिरीं जमात आहे न, सुम्म ला यऊदून इला हत्ता तक़ूम अस्साअह, मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि, त ऐसी कॾहिं ॿिया जमात वरी अची इन घर में निमाज़ कोन पढ़ंदी ताजो क़यामत क़ाइमु थी वञे। एॾी अल्लाह जे फ़रिश्तनि जी मख़लूक़ आसमाननि ते रहे थी। ॾिसो त आसमाननि जी वुसअत केतिरी आहे, केॾा वॾा आसमान आहिनि। आसमान में जेके फ़रिश्ता रहनि था, उन्हनि जी कदो क़ामत, उन्हनि जी जिसामत केतिरी आहे, कंहिं मख़लूक़ खे ख़बर कोन्हे। पर हिकु हदीस जे अंदरि जिब्रील अमीन जी शक्ल जो तस्करो आहे, सही सही बुखारी में हदीस आहे। अल्लाह जे रसूल जिब्रील अमीन खे 2 दफ़ा ॾिठो, ऐं पाण फरमायो त मूं जिब्रील खे ॾिठो, 600 पर हुया, ऐं 600 पर आसमान पूरे खे ढके छॾियो। माना ही जेके पर खुलिया पिया हुया न, आसमान नज़र कोन पिया आयो। एॾी वॾी जिसामत हुई जिब्रील अमीन जी। ॿियनि फ़रिश्तनि जी केतिरी जिसामत हूंदी, त अंदाज़ो न कयो। एॾी वॾी अल्लाह जी मख़लूक़ अल्लाह जे आसमाननि ते रहे पई। ऐं केॾी मख़लूक़ आहे, 70,000 फ़रिश्ता रोज़ानो बैतुल मामूर में निमाज़ पढ़नि था। कॾहिं खां बैतुल मामूर अल्लाह ठाहियो आहे, कॾहिं खां काइनात क़ाइमु आहे। इहे फ़रिश्ता अचनि पिया, निमाज़ पढ़नि पिया। क़यामत जे ॾींहं ते वरी उन जमात जो अल्लाह रहम करे नंबर कोन्हे। इहे एॾा वॾा आसमान। ऐं हिकु ॿी हदीस आहे सुनन नबी दाऊद में फ़रिश्तनि जे हवाले सां, प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, उज़िन ली अन उहद्दिस, मूंखे इन ॻाल्हि जी अल्लाह ताला इजाज़त ॾिनी आहे त आउं तव्हांखे अल्लाह जे उन फ़रिश्तनि जे बारे में ॿुधायां जेके फ़रिश्ता अल्लाह जे अर्श खे खयो बीठा आहिनि। अल्लाह जे अर्श खे खयो बीठा आहिनि, उन फ़रिश्तनि जे बारे में आउं तव्हांखे ॿुधायां। पाण फरमायूं त अन मा बैन शहमत उज़निही,
पाण फरमायो त उन्हनि जे कन खां वठी इला आतिकी उन जे कुल्हे ताईं 700 साल जी मुसाफ़त आहे। एॾो फ़रिश्तो हिकु हिकु वॾो आया। अंदाज़ो त लॻायो 700 साल जी मुसाफ़त आहे सिर्फ़ु कन जी पापड़ी खां कुल्हे ताईं। एॾो कंध उन्हनि जो डिघो आहे, एॾी गर्दन उन्हनि जी डिघी आहे। हिकु हिकु फ़रिश्तो सिर्फ़ु उनजो गर्दन जी जिसामत ॿुधाई विया त फ़रिश्ते जी जिसामत केतिरी हूंदी। एॾा वॾा फ़रिश्ता, एॾी मख़लूक अल्लाह जी। हिकु हदीस में इहे अल्फाज़ अचनि था, प्यारे पैगंबर फरमायो हिन काइनात खे तबाह करण जे लाइ मूंखे हिकिड़ो फ़रिश्तो काफ़ी आहे। अल्लाह जो हिकिड़ो फ़रिश्तो काफ़ी आहे। एॾी ताक़तवर, एॾी वॾी जिसामत वारा अल्लाह जा फ़रिश्ता क़ौमनि खे तबाह कयो अल्लाह फ़रिश्तनि जे ज़रिए। से लूत अलैहिस्सलाम जी क़ौम कीअं हो तबाह थी? उनखे बाक़ाइदे चकी पटे करे मथे आसमान में ॾेखाई वई, ऊंधो करे उनखे उछलियो। कंहिं कयो कमु? फ़रिश्तो। एॾी अल्लाह जी मख़लूक़। एॾो वॾो आसमान इहो अल्लाह जी कुर्सी जे मुक़ाबले में ईअं आहे जीअं ज़मीन ते नंढड़ो छलो पियो आहे। ऐं इहा कुर्सी अल्लाह जे अर्श जे मुक़ाबले में आहे। अल्लाह रब्बुल आलमीन इन अर्श जे मथां मुस्तवी आहे। ऐं जॾहिं क़यामत जो ॾींहुं क़ाइमु थींदो न, सही बुखारी में हदीस आहे, अल्लाह रब्बुल आलमीन 7 आसमाननि खे वेढ़े करे, केॾा वॾा आसमान, अल्लाह ताला हिकिड़े हथ में काबू कंदो ऐं ॿिए हथ में अल्लाह ताला 7 ज़मीननि खे वेढ़े करे काबू कंदो ऐं फरमाईंदो त अनल मलिक, आऊं बादशाह आहियां। ऐन मुलूक दुनिया ऐनल जब्बारून ऐनल मुतकब्बिरून। अल्लाह ताला ऐलान कंदो ते बादशाही त मुंहिंजी आहे न। ऐन मुलूक दुनिया, किथे आहिनि दुनिया जा बादशाह? ऐनल जब्बारून, किथे आहिनि दुनिया जा ज़ालिम, दुनिया जा जाबिर? ऐनल मुतकब्बिरून, किथे आहिनि दुनिया में तकब्बुर करण वारा? केरु जवाबु ॾे? ऐं क़ुरान करीम अल्लाह छा फरमायो? अल्लाह फरमाए थो लिमनिल मुल्कुल यौम, ॾियो ख़बर ॾे बादशाही कंहिंजी आहे? अल्लाह ताला पाण जवाबु ॾींदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार। अॼु बादशाही अल्लाह जी आहे, जेको अकेलो पाहे, जेको ग़ालिब पाहे, जेको क़हार पाहे। एॾी वॾी काइनात, बाज़ रिवायतनि में एतिरे क़दुरु बचे थो अल्लाह ताला इन काइनात खे वेढ़े करे पंहिंजी आङुर ते बि रखंदो। हिकु हदीस में एतिरे क़दुरु बचे थो, साहबा किराम अल्लाह जे रसूल जॾहिं इहा ॻाल्हि पे कई न, पंहिंजो हथ खोलियूं पे, बंदि पे कयूं। अल्लाह जे ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस बयान पे कई त अल्लाह जे रसूल जे मिंबर ते बीठल आहे, उहो मिंबर बि लुॻियो पियो, मिंबर बि हरकत पे कई। अंदाज़ो लॻायो त अल्लाह जी किबरियाई। जॾहिं अल्लाह अकबर असीं चऊं न, असांखे इहो ज़हन में हुजणु खपे त अल्लाह रब्बुल आलमीन केॾी किबरियाई वारो आहे, केॾी काइनात अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं पंहिंजे हिकिड़े हथ में काबू कंदो। अल्लाह जो ज़ात जे एतबार खां अकबर, अल्लाह रब्बुल आलमीन हर एतबार खां अकबर। त अल्लाह अकबर जी माना इहा, इन अक़ीदे सां, इन सोच सां असीं निमाज़ में उथंदे वेहंदे जॾहिं बि असीं अल्लाह अकबर चऊं, असांजे सोच में, असांजे दिलो दिमाग़ में इहो तसव्वुर हुजे त अल्लाह ताला जी किबरियाई केतिरी आहे। ख़ैर इहो मौज़ू त काफ़ी तवील आहे, इन हवाले सां काफ़ी अल्लाह करे क़ुर हदीस मां ऐं साइंटिफिक दलील मौजूदु आहिनि, पर काफ़ी वक़्तु थी चुको आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां इल्तिजा आहे, अल्लाह ताला मूंखे तव्हां सभिनी खे जेको कुझु मूं तव्हांखे ॿुधायो पंहिंजे नाक़िस इल्म जे मुताबिक़, अल्लाह ताला मूंखे तव्हां सभिनी खे इन ते इन खे सम्झण ऐं इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिस्साइरिल मुस्लिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।